खुदा कुरान जे अगर आमना बीबी यानी मुर्तज़ा शादी पनाह थी रखे पंहिंजे मुड़ुस जे मथां यासीन शाह जे मथां। मुंहिंजो मुड़ुस अशराफ आहे, निमाज़ पढ़ंदड़ आहे, क़ुरान पढ़ंदड़ आहे, 5 वक़्तनि जी निमाज़ पढ़ंदड़ आहे, त निमाज़ न आहे छॾींदो, क़ुरान न आहे छॾींदो, त शैतानी जो कमु न कंदो आहे, भलाई जो कमु कंदो आहे, माण्हुनि सां लतीमनि मिसकिननि अबोजनि सां। तूं ख़ुदा ॼाणंदो हूंदे त तूं ॼाणंदो हूंदे त इहा किथे ज़ालिम आहिनि, हिननि जी ख़ानदान नसल खे तूं तबाह कंदे। क़ुरान सुन, अॼु क़ुरान लुॾाए रहियो आहियां पीर गुलशाह गाज़ी में। ख़ुदा कंदो यासीन शाह जा नाल निशान कान हूंदो। मूं लतीम मिसकिन जे मथां माउ पीउ कान आहिनि, मुंहिंजे मथां बहतान थो लॻाए, त इल्ज़ाम थो लॻाए, मूं सां ज़ुल्म थो करे, हक़ थो खाए। ख़ुदा कंदो पाण बि न ज़लील ख्वार हूंदो, नसल तबाह हूंदसि। हे क़ुरान कंदो इहे ज़ालम किथे असांजे मथां संग वठी फाथा आहिनि, इहे धारा असांखे टारगेट ठॻनि। ॿियो चौथो सुभान अली गोपांग आहे, के तो पले खान गोपांग ॾे ॻोठ उहो बि टारगेट थो करे। ख़ुदा क़ुरान कंदो त नसल तबाह हूंदसि।